अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सॼी दुनिया में मौजूदु सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आहियां तव्हांजो पंहिंजो मशहूरु फलकारो सलाम क़बूल कंदा। मुज़िज़ सामीन, मोहम्मद ख़ान गनी अदबी तंज़ीम टिखुड़ जे तरफ़ां टंडू मोहम्मद ख़ान में हिकु सिंधी मुशाइरो करायो वियो। अचो त उन सिंधी मुशाइरे जी रेडियो रिपोर्ट ॿुधूं। मुज़िज़ सामीन, हिन सिंधी मुशाइरे में अनाउंसमेंट सिंध जे नौजवान शाइर नौशाद भट्टी कई आहे त हाज़ुर आहे सिंधी मुशाइरे जी रेडियो रिपोर्ट। हाणे बाज़ाब्ता महफ़िल जे लाइ अॼोके हिन नंढड़े पुरवकार मजलिस महफ़िल जा सदारत लाइ साईं रफ़ीक असलगारी साईं ऐं ख़ासि महिमान असांजो साईं मशहूरु फलकारो साहिब जी पाण मथे जलवा निशिस्त मोहम्मद सुमार संगम संग साधो किताब रूप संदरता जो साहिब किताब पाण बचन मथे जी स्टेज ते विया साईं मोहम्मद दाऊद ताज टिकराई साहब पाण अचनि मथे जी विया साईं मोहम्मद दाऊद ताज टिकराई साईं रूरवां मोहम्मद ख़ान गनी अदबी तंज़ीम टिखड़ जा ऐं हमेशह महफ़िलूं मचाईंदा रहंदा आहिनि माण्हुनि खे कॾहिं पहिरीं पढ़ां तंहिंखां पोइ सिज लहे पियो जबलनि पोयां सिज लहे पियो जबलनि पोयां डोड़ी चोथो पाछनि पोयां ॾाढा आहीं ॾाढो तूं पर ॾींहं बि थींदा रातिनि पोयां ऐं केॾो सुहिणो मंज़र आ ॾिस चंड पियो उभरे चवणनि पोयां नच नच साथी कलंदर जीअं तूं मयार नाहे मस्तनि पोयां ऐं फुड़ 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 मींहं पियो हिंडल चुंबड़ी ककरनि पोयां जोगियनि खे पियो हथ ॾेखारी जोगियनि खे पियो हथ ॾेखारी नाहे क़िस्मत लीकनि पोयां जोगियनि खे पियो हथ ॾेखारी जोगियनि खे पियो हथ ॾेखारी नाहे क़िस्मत लीकनि पोयां ऐं ही सा ज़िंदो बीजल नाहे ही सा ज़िंदो बीजल नाहे ॾियाच न सिरड़े साज़नि पोयां ॾियाच न सिरड़े साज़नि पोयां ही सा ज़िंदो बीजल नाहे ॾियाच न सिरड़े साज़नि पोयां ऐं की न बणियासीं मरहम पंहिंजो की न बणियासीं मरहम पंहिंजो अंधनि ऊंधनि वेझनि पोयां ऐं अंगो घाड़ो ॿार ॾिसे पियो ऊचा कपिड़ा शीशनि पोयां अंगो घाड़ो ॿार ॾिसे पियो ऊचा कपिड़ा शीशनि पोयां ऐं लूलियूं लंगड़ियूं जिता बीरूं पाण अञा बि ख्वाबनि पोयां ऐं अजबा यारो वक़्तु अची वियो शींहं हलनि पिया गिदड़नि पोयां ऐं अजबा यारो वक़्तु अची वियो शींहं हलनि पिया गिदड़नि पोयां अंदरि जा ॾिसकारा माण्हू अछनि कपिड़नि पोयां ऐं अंदरि जा ॾिसकारा माण्हू अछनि उजरनि अछनि कपिड़नि पोयां ऐं सिंध विञाए यार छॾीसीं कूड़नि ठगनि माण्हुनि पोयां सिंध विञाए यार छॾीसूं कूड़नि ठगनि माण्हुनि पोयां ऐं वक़्तु विञाए यार छॾियोसीं अंधनि ॿोड़नि गूंगनि पोयां वक़्तु विञाए यार छॾियोसीं अंधनि ॿोड़नि गूंगनि पोयां इज़त गैरत सभु वही ॾिस कारनि दंधनि पोयां इज़त गैरत सभु वही ॾिस कारनि दंधनि पोयां ऐं अखर अलफ़ नौशाद न पढ़ियई उमिरि विञाई वर्कनि पोयां ऐं सिज लहे पियो जबलनि पोयां डोड़ी चोथो पाछनि। महिरबानी साईं कचो फिको हुजो इहो शेर। अचो साईं मोहम्मद सुमार मलार साहब अमां शेर जी पढ़ो। अचो मोहम्मद सुमार मलार। मिठा महबूब चाहत जी इनायत अता रखजां शराज मिठा महबूब चाहत जी इनायत अता रखजां सदाकत जो इहो ही सिलसिलो सुहिणा सदा रखजां वफ़ा जी वाट ते जेकर अचनि अंधियारा नफ़रत जा
वफ़ा जी वाट ते जेकर अचनि अंधियारा नफ़रत जा, ॾिया पंहिंजी मोहबत जा रोशन जा बजा रखजांइ, ॾिया पंहिंजी मोहबत जा तूं रोशन जाए मोहबत में तूं हौसला सदा रखजांइ। मता मैटे छॾी उछलाए नफ़रत सां उल्फत खे, मता मैटे छॾी उछलाए नफ़रत सां उल्फत खे, सजाए ख़ूब गुलदाननि में गुलनि जीअं वफ़ा रखजांइ। जा हूंदी दर्द खां ख़ाली उन दिलि खे न चओ दिलि, जा हूंदी दर्द खां ख़ाली उन दिलि खे न चओ दिलि, मिली तोखे बि आहे दिलि उहा दर्दे आशना रखजांइ। अड़े मल्हार गुम तूं की न थीज कंहिंजी निगाहुनि में, ऐं मल्हार गुम तूं की न थीज कंहिंजी निगाहुनि में, संभाले होश पंहिंजे खे सदा सालनि सफ़ा रखजांइ। मिठा महबूब चाहत जी इनायत अता रखजांइ, सदाकत जो इहो ई सिलसिलो सुहिणा सदा रखजांइ। मिठा महबूब चाहत जो इहो ई सिलसिलो सफ़ा रखजांइ। इन खां पोइ चाचो पीरल मीरजत पाण ईंदा आहिनि, शेर पढ़ंदा साईं पीरल मीरजत साहिबु। महबूब जो संदी तारीफ़। सारींदे सजन खे सिकंदे थिया हुआ साल, सारींदे सजन खे सिकंदे थिया हुआ साल, तो पन पिरनि जे पार जो कागज़ मिलियो काल। सारींदे सजन खे सिकंदे थिया हुआ साल, तो पन पिरनि जे पार जो कागज़ मिलियो काल। ख़त ॾिसी ख़ुशी जी कहिड़ी करियूं ॻाल्हि, ख़त ॾिसी ख़ुशी जी कहिड़ी करियूं ॻाल्हि, लिखी पंहिंजा लफ़्ज़ ॾिनऊं हीरा मोती लाल। अलाह जा अहसान थिया, अलाह जा अहसान थिया कई लख भलायूं भाल, अलाह जा अहसान थिया कई लख भलायूं भाल, जो राणे पंहिंजे राज़ सां कई साहिल जी संभाल। मोकिलियाई मोहबत वारी महबूबनि मकार, महबूबनि जी महिरबानी सां आयो असां वटि अहवाल। महबूबनि जी त मन में आहे, महबूबनि जी त मन में आहे, मन में त आहे मोहबत जी मकान, पर ही मन अंदर जी ॻाल्हि यार सबको सम्झे कीन की, सबको सम्झे कीन की। को विरलो करे वीचार तोड़े काशियूं कलाम केतिरा ॾींहं डोलियूं लख हज़ार, त बि सवें सुननि कीन की ॿुधनि खे ॿ-4 हज़ारनि में हिकु हूंदो को माझी मञादार, जंहिंखे रातो ॾियां रूह में हूंदी पिरीअ जी पचार, लालच लॻला पाया छॾे ॾे ई थिया निर्वार। से सुखिया हुजनि सिपरी ॾुख न ॾे दातार, मुल्कंदे ॾिसां महबूबनि खे मां त सारी सभु ॼमार। सुहिणा यार सॼण तूं ऐं दिलि संदो दिलदार, तारीफ़ तुंहिंजी छा कयां तूं हीअं संदो हार। दिलि दाऊं करे मन मांदो तो लहे नेने वञ था नार, अखियुनि खे या उमेदा त थींदो दिलि भर जो दीदार। कयल कोल वाइदे ते आहे अखियुनि खे इतबार, तस्वीर तव्हांजी अखियुनि अॻियां हले पई हर वार। सॼो ॾींहुं सुहिणा तुंहिंजी आहे तन अंदरि में तार ते शिकार जी सुहिणा थी तूं सिगो लजा सार। ॾुख सुख सभई आहिनि रवां जे अख़्तियार, हुकुम कर त हाज़ुर थियां तुंहिंजो ताबेदार। पार तसे पीर जी ही पिरी तुंहिंजा आहे पिरी तोसां प्यार, यकीन ॼाण यार असीं तुंहिंजा तलबदार। जे सिर खपे सदको जा सुहिणा मां 100 वार सिक तुंहिंजी सुख फिटायो मारी जे जियार। अञा यादि याफ़त तो ते दिलबर जो वणी कर वार हुसन ॾिसी होश वञाइमि थो दिलबर जो दीदार। न अहिड़ी बाग़नि में बहार हुई न हुई चांडो की चिमकार, अहिड़ा सुहिणा हुआ सिंगार जी छपायासीं छाती में, छपायासीं छाती में तुंहिंजी तस्वीर बनाए, मूं सांगा सिर साजा छॾिया लाॻा पा लाहे। जे मिला मां महबूबनि खणी मौला मिलाए, त दुख दुख दर्द दिलि जाए ॿारहा ॿुधाए। ॾुख सुख अंदरि जा रोई रिझाए, पलटायां पीड़ी खे पांत की गल पाए। फासो फांदो मन मांदो यूं हौसी में न आहे, सिक तुंहिंजी सुहिणा छॾो सुख विटाए। वधीक छा लिखी छा लिखां, एॾो त नोट बुक न आहे, वण वठे कलम कयां समुंड मस ठाहे। धरतीअ खे दफ़्तर करे डंठूं ढोरा ठाहे, लखे लिखा लिफ़ावा कई कार्ड बनाए। तब सिक न लाइ सॼण जी अंदरि में आहे, जे माना छॾे मिणे तोखे जीअ में ॾियां जाए, जानब तोखे जीअ में ॾियां मां बगुलो बनाए। अखियुनि में अवां खे ॾियां मां ओता गॾाए, मेलो कराए मोहबत वारा तूं सुहिणा सॼाए। तूं पिरी मुंहिंजो मां पीर तुंहिंजो पंहिंजो ई गुलाम गॾाए, दिलि भर दिलि लाए पोइ हेॾा मान न कजनि जी वाह वाह। साईं चाचा पीर मीरजत खां पोइ साईं अब्दुल सत्तार आकाश पाण ते शेर ॿुधाइनि। रवायत खे बरक़रार रखंदे शेर। सख़्त सीअ जी सट न सहंदे मरंदो आहे फ़क़ीर, ॾोह इहो हाकिम जे खाते में थींदो तहरीर। शरीयत मूजिबि वक़्त जे हाकिम खां ई पुछाणो थींदो, मुल्क में जेकर बुख विघे को मरंदो आहे फ़क़ीर। मुल्क में जेकर बुख विघे को मरंदो आहे सग़ीर।
मज़हब खे पियो कैश कराए शरीयत खां अणवाक़िफ़ दुनिया आॾो पोइ ॾिसो ही ठिड़क ठॻीअ जो पीर 5 वरियनि जी न्याणीअ सां कल्ह ॾाढाईअ जी ॻाल्हि ॿुधुमि कीअं न हवस जे पोयां माण्हू बणिजे थो खंज़ीर अॼु बि फ़लस्तीनी ॿारनि ते इसराईली बम वसनि था दुनिया जो हिन ज़ुल्म मथां छो जाॻियो नाहे ज़मीर वक़्त जा हाकिम क़ैद ॾिठासीं ऐं क़ैदियुनि खे हाकिम कंहिंखे किथे पहुचाए थी हीअ क़िस्मत ऐं तक़दीर बदअमनी महांगाई गुरबत रिश्वत दहशत गर्दीअ जो हर माण्हूअ जे सीने में अॼु घोंपियल आहे तीर पुट वॾेरे जो अॼु आला उहिदे ते या फ़ाइज़ थियो कीअं न इदारा बणिजी विया अॼु बाबे जी जागीर पुट वॾेरे जो अॼु आला उहिदे ते या फ़ाइज़ थियो कीअं न इदारा बणिजी विया अॼु बाबे जी जागीर धारीअ मुल्क जी शोहरत रखंदड़ ऐं बाक़ी फ़िरऔन वॾेरा क़ाइद जे हिन मुल्क खे ॾींदा ख़्वाबनि जी ताबीर 7 अरब रोज़ानो रिश्वत सहंदड़ क़ौम पुछणु थी चाहे अॼु हिकिड़ी मज़बूत मईशत कीअं थींदी तइमीर जित मुख़लिस अॻवान न हूंदा रहबर हूंदा रहज़न थी वेंदी बेकार अथई उत कोशिश हर तदबीर उत पहुतो आकाश असांजो नाम निहाद समाज अथई ग़रीब वेतर ग़रीब थिए पियो अमीर वेतर अमीर स्कूलनि जे हवाले सां स्कूल विया थी ओताकूं तइलीम जो हाणे छा थींदो उस्ताद हलनि था वीज़ा ते तनज़ीम जो हाणे छा थींदो वीरान ॾिसी अॼु मकतब खे अॼु यादि अची वियो माज़ी आहे स्कूल इन्हीअ में पढ़ियो हो हिन शहर में जेको काज़ी आहे उत दर्स न आहे उस्ताद न आहे माठार मतल आहे मौत मिसिल मंज़र ई ॾिसी बर्बादीअ जो अॼु ॻोड़ा हारे वेठी दिलि इन ॻोठ में अॼु तइलीम संदी तक़सीम जो हाणे छा थींदो स्कूल विया थी ओताकूं तइलीम जो हाणे छा थींदो अॼु तनज़ीमुनि जी आड़ वठी बदनाम सियासत आंदी वई नाअहली बेईमानीअ खे हिकु राह नई ॾेखारी वई ही ठाह ठॻीअ जो जोड़ियो थो तोखे ड्यूटीअ खां बेज़ारी आहे पर पैगंबर जे पेशे सां तो छाला कई गद्दारी आहे तुंहिंजे पारां हिन पेश कयल तरमीम जो हाणे छा थींदो स्कूल विया थी ओताकूं तइलीम जो हाणे छा थींदो उस्ताद थियण लाइ माण्हूअ खे आला दर्जा किरदारु खपे जंहिंजी आला उस्तादीअ में अॼु सुधरण हर हिकु ॿार खपे लेकिन तूं उस्ताद संदे मनसब खां ई अणॼाण आहीं हिन क़ौम जे ख़स्ता हाल संदो हिकु सबबु त तूं ख़ुदि पाण आहीं रोशन मुस्तक़बिल लहर थियल तफ़हीम जो हाणे छा थींदो स्कूल विया थी ओताकूं तइलीम जो हाणे छा थींदो उस्ताद त क़ौम जी अज़मत जो ओञाण अथई पहचान अथई ऐं इल्मु त क़ौम जी अज़मत लाइ घुर्बल अहिड़ो सामान अथई हिकु क़ौमी शऊर जी बिल्डिंग जो तइलीम फ़क़ति बुनियादु अथई जंहिंखे जोड़ण लाइ हर हंधि ते घुर्बल क़ाबिल उस्ताद अथई अफ़सोस हिते कमज़ोर थियल हिन भीम जो हाणे छा थींदो स्कूल विया थी ओताकूं तइलीम जो हाणे छा थींदो हिन क़ौम खे रोशन माज़ी आहे पर मुस्तक़बिल जो छा थींदो नाअहल जिते सभु शिरकत कनि अहिड़ी महफ़िल जो छा थींदो दुनिया में ॾाहनि माण्हुनि खे उस्ताद बणायो वेंदो आहे हिते जंहिंखे का बि न जाब मिले उस्ताद लॻायो वेंदो आहे जे क़ौम तबाह थी वेंदी पोइ हिन नीम हकीम जो छा थींदो स्कूल विया थी ओताकूं तइलीम जो महिरबानी स्कूल थी वियासीं ओताकूं तालीम जो हाणे छा थींदो अब्दुल सत्तार आकाश टिखड़ाई खां पोइ नियाज़ हुसैन निमाणो टिखड़ाई पाणीदानी शाइरी में छतनि खे छोड़ तक राति भलारी गुज़रे अञा न सींद संवारियो न राति ई निबरे अञा न सींद संवारियो न राति ई निबरे कदम कदम ते कहर अदा अदा में कतल कदम कदम ते कहर थे अदा अदा में कतल नज़र नज़र सां मिलायो निगाह नाज़ करे हलिया त दिलि भरे का रूह जी रिहाण करियूं हलिया त दिलि भरे का रूह जी रिहाण करियूं तुंहिंजे त आसरे आशिक नकी जिए थो मरे ग़मे फ़िराक जी सख़्ती त सुख विसारे छॾिया सुख विसारे छॾिया ग़मे फ़िराक जी सख़्ती त सुख विसारे छॾिया चपन में ॻाल्हि चई सा अञा नथी विसरे चपन में ॻाल्हि चई सा अञा नथी विसरे अञा न सींद संवारियो न राति ई निबरे
कॾहिं बि क़िस्मती तुंहिंजो मिलणु थिए थो सनम, कॾहिं त क़िस्मती तुंहिंजो मिलणु थिए थो सनम, कसम ख़ुदा थो उहो ॾींहुं सभाॻो गुज़रे, वफ़ा करी या जफ़ा सिर मथे सही छॾबी, ऐं मशहूरु वफ़ा करियो या जफ़ा सिर मथे सही छॾबी, लिखीअ जो लेख परे थो मगर नथो सो तरे, हवाऊं दैवतूं आयूं खणी बहारुनि, हवाऊं दैवतूं आयूं खणी बहारुनि जूं, जॾहिं तो वेस ढकियो संभरियो सॼण निकिरे, जॾहिं तो वेस ढकियो संभरियो सॼण निकिरे, ज़रा त ज़ुल्फ़ संवारियो त सितारा चमकनि, ज़रा त ज़ुल्फ़ संवारियो त सितारा चमकनि, ॾिसां त कीअं थो तुंहिंजी सींध मंझां सिज उभरे, ॾिसां त कीअं थो तुंहिंजी सींध मंझां सिज उभरे, निमाणो न्याज़ जी सुरही अची पछाड़ी करियो, निमाणे न्याज़ जी सुरही अची पछाड़ी करियो, फ़िक्र फना में अंदरि पियो सदाऊं पची पिंजरी। साईं निमाणे न्याज़ खां पोइ साईं उस्ताद निसार नाज़ पंहिंजे भरपूर शाइरी सां। औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुठो पियो महसूसु थिए त सिंधी अदबी संगत खां सवाइ मोहम्मद ख़ान गनी अदबी तंज़ीम वरी बि जेका फ़ाल पई थिए ऐं उन फ़ाल जो रंग ई असीं ॾिसी रहिया आहियूं, कुझु न कुझु त थिए पियो न, जेका माठार ख़ासि करे मुशाइरे ऐं शाइरीअ जे हवाले सां हुई, उहा माठार हमेशह साईं ताज टिकड़ाईअ खे आउं चवंदो आहियां त इहो जवान जज़्बनि वारो असांजो पोड़ो हमेशह अदब शाइरी मुशाइरे जो मान रखण वारो शख़्सियत आहे, मान रखण वारी शख़्सियत आहे। अलाह हिन जज़्बनि जवान पोड़े खे वॾी जमार ॾे ऐं ही मोहबतूं ऐं ही मेला मचाईंदो रहे, असांजो दुआऊं अथसि। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेके बि हिते वेठा आहिनि उन्हनि जा बि इहे साबुणा ख़्याल हूंदा त साईं ताज टिकड़ाई वॾियूं उमिरि माणे ऐं अञा बि जवानियूं माणे। मूं वटि हिकिड़ो ग़ज़ल ऐं तव्हांजे समातुनि जे नज़र करियां थो। ज़री प्यार में कान शद मद कर, ज़री प्यार में कान शद मद कर, प्री मोहब्बतुनि जी सफ़ा हद कर। ज़री प्यार में कान शद मद कर, प्री मोहब्बतुनि जी सफ़ा हद कर। चबन जाम छलकण मतां तूं ॾिए, चबन जाम छलकण मतां तूं ॾिए, सजण नाव असांजे इहे मद कर, सजण नाव असांजे इहे मद कर। रखी चप चपन ते भरे भाकुरे, साईं मजाज जो रंग आहे। रखी चप चपन ते भरे भाकुरे, सियारे में गर्मीअ संदा पद कर। रखी लब लबन ते भरे भाकुरे, सियारे में गर्मीअ संदा पद कर। ख़त्म थी कहाणी अनल हक़ छो, ख़त्म थी कहाणी अनल हक़ छो, के मंसूर माण्हू ऐं सरमद कर। ख़त्म थी कहाणी अनल हक़ छो, के मंसूर माण्हू ऐं सरमद कर। विञाए न मौक़ो अड़े सदड़िया, विञाए न मौक़ो अड़े सदड़िया, अज़ाज़ील साम्हूं अची सद कर। विञाए न मौक़ो अड़े सदड़िया, अज़ाज़ील साम्हूं अची सद कर। न दिल जी लॻीअ जी सही सट थो, सनम नाज़ हीअड़ो अची अध कर। न दिल जी लॻीअ जी सही सट थो, सनम नाज़ हीअड़ो अची अध कर। ज़री प्यार में कान शद मद कर, प्री मोहब्बतुनि जी सफ़ा हद कर। ख़ूबसूरत ख़्यालनि जा साईं निसार अहमद नाज़, साईं आगा जान आगा। सुरेल जे वण ते बबुर जो नालो लिखियलु हो, सुरेल जे वण ते बबुर जो नालो लिखियलु हो ऐं बबुर ते नरगिस।
सुरेल जे वण ते बबुर जो नालो लिखियल हो ऐं बबुर ते नरगिस मूं पंहिंजो थधो नक ॿटू में रखी छॾियो। सुरेल जे वण ते बबुर जो नालो लिखियल हो ऐं बबुर ते नरगिस मूं पंहिंजो थधो नक ॿटू में रखी छॾियो। धुंध अॻियां सराब हो, सराब खां पोइ धुंध, धुंध अॻियां सराब हो, सराब खां पोइ धुंध। आऊं हदे निगाह में अखियूं छॾे तुंहिंजी पुछा करे तोखां तो में तोखे ॻोल्हियां थो। आऊं हदे निगाह में अखियूं छॾे तुंहिंजी पुछा करे तोखां तो में तोखे ॻोल्हियां थो। धरती ते ॾेॾरनि जी टर जी सल्तनत, धरती ते ॾेॾरनि जी टर जी सल्तनत। फिज़ा में कांवनि जी टां जो राज, फिज़ा में कांवनि जे टां जो राज। नेठि मूं पंहिंजा कन अलमारी में रखी छॾिया, नेठि मूं पंहिंजा कन अलमारी में रखी छॾिया। घर जे थले ते आसमान ॾिसंदे ॾिसंदे, घर जे थले ते आसमान ॾिसंदे ॾिसंदे मूंखे हिकु ॻाल्हि यादि आई। ॼण तारा झूमण लॻा, मूंखे हिकु ॻाल्हि यादि आई। मूं चयो गुज़रनि न थियूं हिजिर जूं उदास के घड़ियूं, मूं चयो गुज़रनि न थियूं हिजिर जूं के उदास घड़ियूं। तो चयो पे हा मगर घड़ियूं के घड़ियूं त आहिनि। आगा जी बहितरीन शाइरी खां पोइ साईं मंज़ूर आदिल सुमरो साहब ऐं पंहिंजा वीचार वंडिनि हिन गॾिजाणी जे हवाले सां। साईं ताज साहिब जिन त वॾी कोशिशि कंदड़ आहिनि, सदाईं कोशिशि कई अथनि। को दौर हो जो हिते अदबी संगतियूं गॾिजाणियूं बि हलंदियूं हुयूं। अॼु साईं मशकूर जे हथ में संदसि मुसवदो ॾिठोसीं ऐं पंहिंजो सिंधू हरफ़ी जे हवाले सां। उहा मुकमल त किथे उन कई, पर उन जा कुझु लफ़्ज़ हिते बि पढ़िया विया, उहे बि असां ॿुधा। बहरहाली ॾाढी सुठी कोशिशि आहे। ऐं टिखड़ अदबी तनज़ीम जो, महमूद ख़ान अदबी तनज़ीम जो मेंबर न आहियां, पर अदबी ज़ौक़ ज़रूरु आहे दोस्तनि खे ॿुधण जो ऐं सम्झण जो, ऐं इंशाअल्लाह उहो रहंदो। ऐं तव्हां साथियुनि जे विच में आउं बि कुझु थी पवंदुसि। महिरबानी। अवां अदीब दोस्तनि जे विच में ॿुधण खां पोइ ॻाइण जहिड़ो थींदो। मंज़ूर आदिल सुमरो साहब मामा गुलाम बि ईंदा। हिकिड़ो चौसठो आहे साईं जे हवाले सां, साईं ताज जे हवाले सां हिकिड़ो चौसठो यादि आहे। वेझड़ाई में लिखियो, अव्हां सां पहिरीं पेच पाए ॾिसूं, अव्हां सां पहिरीं पेच पाए ॾिसूं, ज़मीन आसमान सां मिलाए ॾिसूं। अव्हां सां पहिरीं पेच पाए ॾिसूं, ज़मीन आसमान सां मिलाए ॾिसूं। ॿुधूं था महाल आहे पंहिंजो मिलणु, ॿुधूं था महाल आहे पंहिंजो मिलणु, चङो भाग था आज़माए ॾिसूं। मामा गुलाम नबी पंहिंजो ख़ूबसूरत शेर हाणे असां वटि मोहम्मद सुमार संगम साहिब किताब रूप संदर का ताज़ो सन किताब मजमू हाणे अचनि कुझु लफ़्ज़। मोहम्मद सुमार संगम महमूद ख़ान गनी अदबी तनज़ीम टिखड़ जा काफ़ी वक़्त खां वठी मेंबर रहियासीं। ऐं हिते असांजा जेके सीनियर अदीब आहिनि, साईं फलकारो आहे, साईं आस आहे, डॉक्टर अज़ीज़ आहे, साईं मंसूर आदिल आहे, साईं आगा आहे, साईं निसार आहे, जेके बि आहिनि, साईं जुमन मीरजत आहे, साईं पीरल आहे, ऐं ॿिया जेके बि आहिनि उन्हनि जो हिन तनज़ीम सां वास्तो रहियो आहे ऐं प्रोग्राम में ईंदा रहनि था। ऐं इहे सभु दोस्त असांजे अदबी प्रोग्राम जी रौनक आहिनि। ऐं थोरो शेर आहे टुटो फुटो जी गज़ल आहे। थूहर कंडो कठोड़ न थी, थूहर कंडो कठोड़ न थी, खारो टू खटोड़ न थी, थूहर कंडो कठोड़ न थी, खारो टू खटोड़ न थी, ॻाल्हि सची भड़की उथण, ॻाल्हि सची भड़की उथण, ॿारनि कखनि बठोड़ न थी, नेसर मथां नोड़ीअ बदल, नेसर मथां नोड़ीअ बदल, लोटो ठिकर ठठोड़ न थी, नेसर मथां नोड़ीअ बदल, लोटो ठिकर ठठोड़ न थी, इंसानियत जाॻे तो में, इंसानियत जाॻे तो में, ॻन काठ जो वटोड़ न थी, तुंहिंजे जिस्म जेको लिकल,
तुंहिंजे जिस्म जेको लिकल पोतर रूह रठोड़ न थी नांगण इच्छा धारी जियां तूं नांगण इच्छा धारी जियां तूं चोॾस रात चिटोड़ न थी मोहब्बत करण सिखड़े संगम मोहब्बत करण सिखड़े संगम संगदल बिने बठोड़ न थियो। मोहम्मद सुमार संगम खां पोइ साईं रूरवां मोहम्मद खान गनी अरबी तंज़ीम साईं मोहम्मद दाऊद ताज चिखड़ाई पाण चंद गरजाणी जे हवाले सां ॻाल्हाइण सन शेर ॿुधाईंदो दाऊद साईं ताज चिखड़ाई साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं थोरा थो आहियां सभिनी दोस्तनि जो जेके मुंहिंजी हक़ीर सॾ ते विर्त जा पेर भरे मूंसां कुल्हे में कुल्हो ॾेई बीहण जी महिरबानी कंदा आहिनि। अलाह जो आसरो हूंदो आहे पर वरी बि आसरो यारनि दोस्तनि में भाउरनि में अदीबनि शाइरनि में रखी अहिड़ियूं महफ़िलूं मचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। टिखड़ अदबी लिहाज़ खां जेका शोहरत माणे रहियो आहे माणे चुको आहे उन खां को बि इनकारी कोन थींदो। टिखड़ में सुठा प्रोग्राम थींदा रहिया आहिनि। कॾहिं कॾहिं असीं तंज़ीम जे तरफ़ां वञी प्रोग्राम कंदा आहियूं। हिन खां अॻाटो असांजे अब्दुल रशीद गुल टिखड़ाई बज़्म अदब टिखड़ जे नाले सां पंहिंजी तंज़ीम क़ाइमु कई जंहिंजे प्लेटफार्म तां असांजे सहकार सां तमामु सुठा प्रोग्राम हलिया। 1998 में टाउन हॉल में जेको मुशाइरे जो प्रोग्राम कयोसीं परे परे जा शाइर शाइराऊं ऐं अदब ज़ौक़ माण्हू उते शरीक थिया हुआ। वरी जॾहिं उन तंज़ीम जी माठार थी मूं सोचियो त हिते वाल साहब जे नाले सां तंज़ीम क़ाइमु करियूं टिखड़ में। उते ई असां 7 सेप्टेंबर 2004 में बुनियाद विधो मोहम्मद खान गनी अदबी तंज़ीम टिखड़ जो। यारनि जे सलाह मशवरे सां हमराह थी साईं ग़ुलाम रसूल शाह मरहूम जी ओताक ते गॾिजाणी करे ऐं उन जे ओताक ते ई मुशाइरो कयोसीं। तंज़ीम क़ाइमु थी ऐं अलाह जे करम सां 12 साल थियो आहे। कंहिं साल में 5 प्रोग्राम 6 प्रोग्राम 7 प्रोग्राम 4 प्रोग्राम हे आऊं नाचाक थो रहां त पोइ हिकिड़ो थी सघे थो ॿ थी सघनि था। अलाह जो करम आहे। दोस्तनि जे सलाह मशवरे सां हींअर वरी त नए सिर हे माहवार गॾिजाणियूं जेके शुरूअ में हुयूं हर महीने प्रोग्राम थींदो हिते जॻह हिन जी तइमीर थियण खां अॻु में कॾहिं हाजी सिद्दीक़ समय जो ताक़त ते कॾहिं किथे कॾहिं मुंहिंजे ई घर हेठि जॾहिं इहा जॻह तइमीर थी इरादो कयोसीं त लाइब्रेरी हाल बिठाइजे ऐं मथे इंतिज़ाम रखिजे स्टेज वग़ैरह जो। सो अलाह ताला जे करम सां कहिड़ा कहिड़ा असां बि ख़्वाब ॾिठा तुंहिंजी ताबीर जा जवाब ॾिठा। अलाह जो करम थियो। भाउरनि जो हरम थियो वाकई। आईंदे सख़्तु दिलि न थियो नरम थियो। ऐं हर महीने इंशाअल्लाह ताला हर महीने जे पहिरीं जुमे ते माहवार दस्तूरी गॾिजाणी जंहिंमें सलाह मशवरो छोटो मोटो ऐं मुशाइरो ने प्रोग्राम थिए छॾियो अथऊं। हीअ पहिरीं गॾिजाणी आहे ऐं मार्च में 4 तारीख़ जुमो थो थिए पहिरियों पर हाणे 5 तारीख़ ते वाल साहब जी वर्सीअ प्रोग्राम छंछरु जो ॾींहुं हुअण जे करे रखियो अथऊं। ऐं अहिड़ी तरह सां पोइ हर महीने इंशाअल्लाह ताला कोशिशि करे पर सभु साथ ॾींदा मूंसां त सम्झे न। ऐं उमिरि जे हुन वारी ॻाल्हि त वॾे ॾाके ते पहुची चुको आहियां। आख़िरी ॾाके खे वेझो आहियां। वरी बि जेकॾहिं अवां जहिड़ा साथी हूंदा त पोइ जहिड़ो मुंहिंजो वस हूंदो वसां कोन विञाईंदुसि। महिरबानी। हाणे अंधी मंधी शाइरी हिन खां अॻे जेके पढ़ी विया नौजवान उन्हनि खे पोड़ी शाइरी किथे थी पुॼे। ख़ैर अर्ज़ा हिकिड़ो नज़म भॼी वञ तूं दुश्मन छॾे देस मुंहिंजो
भॼी वञ तूं दुश्मन छॾे देस मुंहिंजो अदावत जी आदत इहा छॾ ससा तूं अदावत जी आदत इहा छॾ ससा तूं करी छेद हुन में जा खाइण जी थाली करी छेद हुन में जा खाइण जी थाली कद्दू रस केॾा करी कम कसा तूं कूड़ो तूं कायर तूं वेरी वचन जो असां तुंहिंजो हिकु हिकु अखर आज़मायो ठॻीअ जा हिते रोज़ तूं ठाह ठाहीं असां तुंहिंजी हिरफत हुनर आज़मायो घणियूं ज़ुल्म जूं हिते बंदूकूं बचियूं तो घणियूं ज़ुल्म जूं हिते बंदूकूं बचियूं तो असां बि भरियो ई वखर आज़मायो कॾहिं ॾील ॾारे न सघंदा असांजो भले पंहिंजा तीरो तबर आज़मायो असांजी शुजात जी तारीख़ शाहिद असांजी शुजात जी तारीख़ शाहिद शहीदनि जी चाहे क़बर आज़मायो वॾनि जो वगर पिणु असां हिते कुहायो वॾनि जो वगर पिणु असां हिते कुहायो लुटायोसीं सारो समर देश ख़ातिर कयासीं वतन काण सीना सुपरही न थोरो कयोसीं जिगर देश ख़ातिर असां ना ख़ुदा बणजी ॿेड़ी उकारी हली हथ कयोसीं कपर देश ख़ातिर ॾींहंनि जे हक़नि ते तो धाड़ा हणी तूं ॾींहंनि जे हक़नि ते तो धाड़ा हणी तूं ख़ुदा जे गज़ब खां तूं वाक़िफ़ न आई कॾहिं ॾे पचरहाण पापी असांजी अबो झंडा छाल अजा तूं तो ॾाहीं रही दर्द में ज़िंदगी जिन जी हर पल रही दर्द में ज़िंदगी जिन जी हर पल ॾुखाए घणो ॾुख संघारनि जो मूंखे ॾुखाए घणो ॾुख संघारनि जो मूंखे तड़े ताज तोखे हितां हाण कढंदो कसमा उञायल पवारनि जो मूंखे इरादनि जी तकमील हीअ देश थींदो इरादनि जी तकमील हीअ देश थींदो वफ़ाउनि जी तमसील हीअ देश शहीदनि जी पंहिंजी क़बर आज़मायो भले पंहिंजा तीरो तबर आज़मायो साईं रूरवां मोहम्मद ख़ान गनियत बि तंज़ीम मोहम्मद दाऊद ताज चिकड़ाई जूना शाइर पर जवान जज़्बनि सां साईं मशकूर फलकार साहब तमामु कुझु वक़्त जी बठार खां पोइ मोहम्मद ख़ान गनी अदबी तंज़ीम जो ही नए सिर जीआरण वारो पहिरियों मेड़ाको ॾाढो सुठो साबित थियो आहे दोस्तनि सुठी वोट ॾिनी आहे मोहम्मद ख़ान गनी अदबी तंज़ीम टिखुड़ जे अदबी ख़ानदान जंहिंजी शुरूआत हाफ़िज़ हामिद खां थी ऐं पोइ उन ख़ानदान में मोहम्मद हाशिम मुख़लिस साईं मोहम्मद ख़ान गनी उन खां पोइ वरी साईं ताज टिखड़ाई साहिबु हीउ हिकिड़ो अहिड़ो अदबी ख़ानदान आहे जेको 6 पीढ़ियुनि खां अदब जी मशल रोशन कंदो पियो अचे हीउ ख़ानदान गुफ़्तार जो गाज़ी न पर किरदार जो गाज़ी बि रहियो आहे हाफ़िज़ हामिद जे उन वक़्तु जे ज़ुल्म ऐं अन्याय ख़िलाफ़ आवाज़ु उथारियो ऐं पोइ उनखे कुझु वक़्तु जलावतन बि रहणो पियो ऐं जलावतनी में ई हुन पंहिंजो आख़िरी साह त ॾिनो पर वेसाह तां हथु न खयो हिन ख़ानदान जो हिकिड़ो ॿियो मर्द मुजाहिद जॾहिं बि अंग्रेज़ जे ख़िलाफ़ जेका जिदोजहद थी उन में कलम खे हथियार बनाए मोहम्मद हाशिम मुख़लिस जेको बरतानवी साम्राज खे ललकारियो हो
उन ललकार जो पड़ाॾो अॼु बि मौजूदु आहे वॾी सघ सां सिंधी मीडिया जी सूरत में। मोहम्मद आशा मुख़लिस खे आउं ईअं चवंदुसि त हू सिंधी सहाफ़त जो ची गवेरा हो। जीअं जलावतनी में पंहिंजा नाला तब्दील करे बि कलम त हथ न खयो, उन जिदोजहद जंग त हथ न कयो। उन खां पोइ मोहम्मद ख़ान गनी शुराती जेके वञूं जे ख़िलाफ़ तहरीकूं हलियूं या सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जी जेका तहरीक हली, इलाइक़ी तहरीकूं हलियूं, साईं जीएम सैद जूं जेके तहरीकूं हुयूं या हैदर जतोई जूं जेके तहरीकूं हुयूं, उन सॼी क़ौमी तहरीक में मोहम्मद ख़ान गनी हैदराबाद में तमामु वॾो कमु कयो, सिंधी सहाफ़त जे हवाले सां कयो। ऐं जेको हिकु वक़्त जे शाइर ऐं वक़्त जे अदीब खे जेका जागरता जे लाइ जिदोजहद करणी आहे ऐं पंहिंजे कलम खे हथियार बनाइणो आहे, उहा जिदोजहद बि उन कई। ऐं उन खां पोइ उनजे सपूत फर्ज़ंद साईं ताज टिखड़ाई उन मशल खे रोशन कंदो पियो अचे। माण्हू पेंशन खां पोइ पंहिंजा घर ठाहींदा आहिनि, आसाइशूं वठंदा आहिनि, पर साईं ताज पंहिंजो सॼो घर हिकु इदारे में तब्दील करे छॾियो। ताज जो घर न सिर्फ़ु टंडे मोहम्मद ख़ान जी अदबी मशल आहे, पर आउं त ईअं चवंदुसि त ही घर हिकिड़ो उहो आश्रम आहे जंहिं आश्रम में वक़्त ब वक़्त सॼी सिंध जा ॾात धणी ईंदा रहिया आहिनि। हिन घर में 50 अदीबनि जे रहण लाइ सहूलियतूं मौजूदु आहिनि। 150 कुर्सियूं कंहिं बि प्रोग्राम जे लाइ हिन तंज़ीम वटि आहिनि। कंहिं बि वक़्तु को बि अदबी प्रोग्राम थिए त 150 कुर्सियूं मौजूदु, हाल मौजूदु, हज़ारनि किताबनि ते ही लाइब्रेरी मौजूदु आहे जेका हितां जे नौजवाननि लाइ आहे। साईं ताज पंहिंजे पेंशन जा पैसा जेके माण्हू बचाए रखंदा आहिनि इन लाइ त मतां को ॾुखियो वक़्तु अचे, साईं हिन वक़्तु बि 3-4 बीमारियुनि में वरितल आहे। हुनखे इलाज जी सख़्तु ज़रूरत आहे, पर हू कोशिशि कंदो आहे त पेंशन जे पैसनि में जाम को न को प्रोग्राम थिए। त इहो जेको जज़्बो आहे सो पाण अर्पण वारो जज़्बो आहे, यानी माण्हू पंहिंजो पाण खे अर्पे छॾे अदब जे लाइ, ॿोली जे लाइ, सुजागी जे लाइ ऐं शऊर जी मशल खे जलाइण लाइ। त साईं ताज टिखड़ाई टंडे मोहम्मद ख़ान जो हिकु अहिड़ो पोड़ो शींहुं आहे जंहिंजो इश्क जेको जिस्मानी तरह त पोड़ो नज़र अचे थो, पर हुनजो ज़मीर अञा पोड़ो न आहे थियो। हुनजो ज़मीर अञा जवान आहे ऐं जवान रहंदो। त शाल इहो इश्क सलामत हुजे। हिकिड़ो मुंहिंजो गीत आहे, सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं, सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं, सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं। गुलनि जे चपनि ते के मुर्कूं पखेड़े, गुलनि जे चपनि ते के मुर्कूं पखेड़े, गुलनि जे चपनि ते के मुर्कूं पखेड़े।
ऐं सची सुंदरता संवारण था चाहियूं ऐं सची सुंदरता संवारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं गुलामी सठबो कॾहिं कीन प्यारा गुलामी सठबो कॾहिं कीन प्यारा गुलामी सठबो कॾहिं कीन प्यारा ऐं पंहिंजो ज़मीर न मारण था चाहियूं ऐं पंहिंजो ज़मीर न मारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं खणी जाम मैखान जो आव साकी खणी जाम मैखान जो आव साकी खणी जाम मैखान जो आव साकी जॾो जीअ पंहिंजो जियारण था चाहियूं जॾो जीअ पंहिंजो जियारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं असां जूत राहूं को रोके न सघंदो असां जूत राहूं को रोके न सघंदो असां जूत राहूं को रोके न सघंदो जिभा ते ज़मीर न मारण था चाहियूं जिभा ते ज़मीर न मारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं मशकूर सिंध जो सदा नाम ऊंचो मशकूर सिंध जो सदा नाम ऊंचो मशकूर सिंध जो सदा नाम ऊंचो उशाकी जी अमृत उशाकी जी अमृत पियारण था चाहियूं उशाकी जी अमृत पियारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं साईं मशकूर फलकारो साहब पंहिंजी भरपूर तरन्नम पुरतरन्नम नज़म पंहिंजो गीत ॿुधाए रहिया हुआ ऐं शेख अयाल जी में सिटूं त हीउ गीत गुलाबी जुड़पुर जा हीउ गीत शराबी जुड़पुर जा हीउ सावण जा मन भावण जा ऐं आगम आगम आवण जा ही गीत उञायल मोरनि जा रे पीते कंठ कठोरनि जा ही गीत सुनहरे सिंधुअ जा ते मीरे गहरे सिंधुअ जा सपना आहे सांझीअ जा ही गीत बतण ते मांझीअ जा ही गीत तुखनि तूफ़ाननि जा ही गीत अटल इंसाननि जा ही गीत पहिरीं बाहनि जा ऐं डोरीअ जे दाहनि जा घनघोर गचा जी जवानीअ जा पुरशोर हवा जी जवानीअ जा ही गीत रसीलनि रंगनि जा ऐं झूला मस्त मंगनि जा ही गीत निकोरनि धावनि जा ऐं दावनि जा ऐं चावनि जा ही गीत रुसण जे रातनि जा ऐं उतो कंजनि बातिनि जा ही गीत
ग्रह जे बांधियुनि जा थिवणनि जैसे रांदियुनि जा ॿारनि वखारनि कारनि जा ही गीत सुरंदी सारनि जा सीत जुगंदी सारनि जा गीत गुज़ारी ही गीत जुदाई जोरीअ जा लवलो कंहिंजी लोरीअ जा हर हर हंजूं हारनि जा ही गीत ओकारनि कारनि जा के वक़्तु हवा खां हल्का हुआ यही हवा खां झलका हुआ के वक़्तु उहे गंभीर हुआ के ऊने नहीं जी गी नीर हुआ ए तोखे दीता मां तोखे दीत ॾियां धरती तूं मूंखे थी ज़ंजीर विझी ही गीत रुपहरी बहान जा भरपूर सिटनि सां साईं जो की सदर महफ़िल साईं रफ़ीक आस लगारी साहब ॾींदा ऐं हिकु सौ महफ़िल खे मान बख़्शींदा साईं मोहतरम रफ़ीक आस लगारी साहब। असुर जो टाइम भिनीअ भड़का कन बाहियूं बेरागियनि जो हलोत सेकियूं हथड़ा मथे तन मचन मुला सगासियन मूं जड़ लॻी जान में। साईं मशहूर फलकारा मुंहिंजे हिन महफ़िल में वेठल मुंहिंजा मोहतरम साथियो ऐं हिन महफ़िल जी शमा साईं ताज टिकाई खे सलाम। त टंडो मोहम्मद ख़ान ऐं उन जी पसगिरदाई अदब सां मालामाल आहे। बावजूदि इन जे आउं सम्झां थो वॾे मां वॾो हिकिड़ो आहे असांखे कम्यूनिकेशन गैप आहे असां वटि मवासिलाती खोट रहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हीअ पहिरीं तकलीफ़ आहे सालनि खां पोइ थी आहे ऐं हिन में जेको आहे सो साईं वारनि साईं आकाश टिखड़ी आहे या साईं ताज वारनि पाण में मूं ॻाल्हि जेका ॿुधी हिन वक़्तु ताईं त माहिवार रखी वञे या 15 रोज़ा रखी वञे ऐं सम्झां थो माहिवार रखी वेंदी आहे इहो कम्यूनिकेशन गैप असांजो इनशाला ख़तमु थींदो ऐं इहा शइ वरी अॻिते हली भरपूर नमूने सां असांजी तकलीफ़ूं थींदियूं इनशाला। ऐं असां पुरुमीद आहियूं त जेको अदब टंडो मोहम्मद ख़ान में सिरजे थो उहो आम माण्हू ताईं पहुचे ऐं असां जेको लिखूं था जेको अदब लिखिजे थो जेका शाइरी लिखिजे थी जेको नसर लिखिजे थो इहो असांजो न आहे इहो आम माण्हू जो आहे ऐं इहो असां माण्हू खे ॿुधाइण था चाहियूं ऐं सुभाणे असांजे लाइ इहा तारीख़ रक़म थींदी ऐं असां उन शइ लाइ पुरुमीद आहियूं। ऐं अॼोकी तकरीब बहरहाल बहितर रही हिकिड़ी काफ़ी जी शकिल आहे हिकिड़ी अख अख सां लॻणु ख़ुदि खे भुलिजी वञणु यार एॾो न वण यार एॾो न वण बाह लोॾे पहिरीं मोर वांगे हलणु यार एॾो न वण यार एॾो न वण तूं हली थो ज़माना था रुकिजी वञनि तूं हली थो ज़माना था रुकिजी वञनि अप्सराउनि जूं पेशानियूं झुकिजी वञनि तूं हली थो ज़माना था रुकिजी वञनि अप्सराउनि जूं पेशानियूं झुकिजी वञनि तोले विख विख ते पूॼा जा मंज़र ठहणु यार एॾो न वण यार एॾो न वण हिन हवाउनि मंझां राग सारंग छिड़िया वार रुख़सार ते पोइ पुटनि जी मिड़िया हिन हवाउनि मंझां राग सारंग छिड़िया वार रुख़सार ते पोइ पुटनि जी मिड़िया तुंहिंजे टहकनि मंझां जाम छुलकी पवणु यार एॾो न वण यार एॾो न वण तुंहिंजी तारीफ़ में मां कसीदा लिखां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां तुंहिंजी तारीफ़ में मां कसीदा लिखां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां तुंहिंजी सूरत अॻियां सिट सिट जो चहणु यार एॾो न वण यार एॾो न वण आस ओरियो अञा हाले दिलि जंहिं घड़ी बाख वेई फुटी रात थी बेवड़ी आस ओरियो अञा हाले दिलि जंहिं घड़ी बाख वेई फुटी रात थी बेवड़ी ॻाल्हि अध में छॾणु सर्द आहूं भरणु यार एॾो न वण यार एॾो न वण महिरबानी साईं। अख अख जो लॻणु यार एॾो न वण यार एॾो न वण साईं रफ़ीक आस लगारी साहब भरपूर पंहिंजो गज़ल ॿुधाए रहिया हुआ इन खां पोइ थो चाहियां ख़ुशबू संग वञा पर केसी सोत न ॼाणा थो पर मां ई ॼाणा सम्झां थो रस्तो ॾाढो दूर वञे तूं गर्जा लॻाई पोइ बि
तो में सारो संसार आहे ॾिसजंद लुॾे थो लहरनि में पर हू दरिया खां धार आहे को कीअं वञे पर अंत त सभ जो साॻियो आहे छो सारियूं रातियूं जाॻी थो छो तोखे इहो जाॻो आहे मां तोखे सम्झणु चाहियां थो तूं छा आहीं तूं छो आहीं आकाश बि तो में आहे छा तोड़े जो धरतीअ जो आहीं के ख़्याल जिन सिटनि सां हिन पुरवकार तकलीफ़ जी पुॼाणी करियूं था तव्हां सभिनी महिरबानी। मौजूद सामीन, इन सां गॾु ई मोहम्मद ख़ान गनी अदबी तंज़ीम जे तरफ़ां मुनक़िद कयल सिंधी मुशाइरे जी रेडियो रिपोर्ट पंहिंजी पुॼाणी ते पहुती। पंहिंजे विज़बान मशकूर फ़लकारे खे इजाज़त ॾींदा सदाईं गॾु यार ज़िंदा सोबत बाक़ी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन